जी नाज़रीन, पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ साहिबा जज़्बात में मुख़ातिबु आहे पंहिंजनि जलसनि जे अंदरि। जंहिं तरीक़े सां सिंध जे हवाले सां मौक़िफ़ अख़्तियार कंदे नज़र अचे पई, उन सां सिंध जे अंदरि शदीद क़िस्म जो रद्द अमल साम्हूं अची रहियो आहे। मरियम नवाज़ साहिबा पंहिंजे ख़िताब जे अंदरि इहो तइ नाहे करे सघी त उन जो आइडियंस केरु आहे। यानी सिंध जे अंदरि हींअर जेका हुकूमत आहे उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी BISP जो ज़िक्र कयो आहे त पंजाब जे अंदरि जेको सैलाब आहे उन में BISP यानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए अवाम जी मदद कई वञे। हाणे जेकॾहिं उन ते मरियम नवाज़ साहिबा खे मौक़िफ़ सां इतफ़ाक़ न आहे त उहा त ॻाल्हि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी थी वई। जेकॾहिं मेरा पानी मेरी मर्ज़ी जो मामिलो आहे त तव्हांखे कहिड़ी चिड़ आहे, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, त इहो मामिलो त वरी सिंधी क़ौम जो थी वियो, छो जो इहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सिर्फ़ु मौक़िफ़ न हो। इहो त सिंध जे अंदरि जेका तहरीक हुई या बबलो में जेका तहरीक हुई, उहो जेको धरणो हो, उहो धरणो त वकीलनि जे तरफ़ां हो ऐं सिंध जी क़ौम जे तरफ़ां हो। त पोइ NFC अवॉर्ड जो जेको मामिलो आहे, NFC अवॉर्ड जो जेको मामिलो आहे, उहो जेकॾहिं मामिलो बुनियादी तौर ते मामिलो आहे त इहो मरियम नवाज़ साहिबा खे पहिरियों तइ करणु खपे त हू जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे मुख़ातिबु आहे। अच्छा, पीपुल्स पार्टी खे बि वरी जेकॾहिं मुख़ातिबु आहे मरियम नवाज़ साहिबा, त उनखे वरी बि इहो तइ करणो पवंदो त आसिफ़ ज़रदारी साहिब खे मुख़ातिबु आहे, बिलावल भुट्टो साहिब खे मुख़ातिबु आहे, या वाक़ई बि तर्जुमाननि खे मुख़ातिबु आहे। छो जो मरियम नवाज़ साहिबा जो चवणु आहे त आसिफ़ ज़रदारी साहिब बुज़ुर्ग आहिनि, बिलावल भुट्टो साहिब मुंहिंजा नंढा भाउ आहिनि, पर पंहिंजनि तर्जुमाननि खे सम्झाइनि, उहे पंहिंजा मशवरा पाण वटि रखनि। ऐं मामिलो छा आहे? मामिलो इहो आहे त जी सैलाब आयो त तव्हां प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं, ऐं सैलाब आयो त टे प्रेस कॉन्फ्रेंसूं थियूं। सैलाब आयो त तव्हां चयो त BISP यानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए इमदाद कयो। तव्हां चओ था त आलमी इमदाद जे लाइ हथ जेके आहिनि उहे यानी मदद जे लाइ अपील कयो। इहो त बुनियादी तौर ते बिलावल भुट्टो साहिब तव्हांजा नंढा भाउ आहिनि, पर बिलावल भुट्टो साहिब बि त इहे ट्वीट कया न त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए इमदाद कई वञे। बिलावल भुट्टो साहिब जो इहो ट्वीट हुयो न त आलमी इमदाद जे लाइ अपील कई वञे। पर तव्हांखे इहा हैरत थींदी त शहबाज़ शरीफ़ साहिब खे इहो चवंदा त ख़ुददारी ऐं इहे ॻाल्हियूं त इमरान ख़ान चवे थो त तव्हां ॿाहिरि वञो था। छो मां पाण हुन प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु हुउसि वज़ीर आज़म हाउस में। त तव्हां ॿाहिरि वञो था त तव्हां वञी उते करे जेका माण्हुनि खां पैसा था घुरो। त शहबाज़ शरीफ़ साहिब चयो त इमरान ख़ान ॿाहिरि वेंदो हो त छा पैसा विरहाइण वेंदो हो छा? ऐं ईअं शहरी रहमान साहिबा हुनजे पासे में मौजूदु हुई पीपुल्स पार्टी जी, ऐं सभिनीनि टहक ॾिना। मरियम नवाज़ साहिब, मरियम औरंगज़ेब साहिबा बि हुते मौजूदु हुई। त शहबाज़ शरीफ़ साहिब खे त ताना ॾींदा हुआ तहरीक इंसाफ़ वारा हींअर ताईं त बेगर्स आर नॉट चूज़र्स, भई उहो ॾिसो शहबाज़ शरीफ़ साहिब हीअं पियो चवे। इहा ख़ुददारी जी जेका ॻाल्हि आहे, उहा ख़ुददारी त उहा पंहिंजी जॻह ते दुरुस्त हुजे थी, पर आलमी सतह ते छो जो असां 2010 में बि सैलाब जॾहिं कवर कयोसीं पई पूरे पाकिस्तान जे अंदरि, बलूचिस्तान जे अंदरि मां सैलाब खे कवर कयो, सिंध जे अंदरि सैलाब खे कवर कयो। ऐं मूंखे आसिफ़ ज़रदारी साहिब तंहिं वक़्त में सदर हुआ त अमरीका मां जॉन केरी हिते आया हुआ चकलाला एयरबेस ते, ऐं मां पाण उन्हनि सहाफ़ियुनि में मौजूदु हुउसि जेके चकलाला एयरबेस ते हुसैन हक़ानी तॾहिं सफ़ीर हूंदा हुआ, उन्हनि सां उहे हुते मौजूदु हुआ। ऐं जॉन केरी आसिफ़ ज़रदारी साहिब प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया हुआ, ऐं अक़वाम मुतहिदा जा जेके अॻुवान हुआ तंहिं ज़माने में जनरल सेक्रेटरी जेके हुआ, उहे अची हिते प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया हुआ। त सैलाब ईंदा आहिनि त आलमी सतह ते त अॻुवान ईंदा आहिनि, ऐं हिते अची करे चकलाला एयरबेस ते उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे पूरे पाकिस्तान जे अंदरि सैलाबी सूरत हाल जे हवाले सां जेको जॉन केरी या ॿिया जेके अॻुवान हुआ उन्हनि अची करे हिते जेका इमदाद जी ॻाल्हि कई हुई। त इन सतह ते या हींअर बि IMF सां जंहिं सतह जा जेके मुआहिदा पाकिस्तान करे पियो, उन में त असांखे शहबाज़ शरीफ़ साहिब ॿुधाए पियो त भई तहरीक, इहा ॻाल्हि त असां इमरान ख़ान खे बि चवंदा हुआसीं त जल्दी IMF ॾे वञो, जल्दी IMF ॾे वञो। त इमरान ख़ान साहिब इहा ॻाल्हि कंदो हो त मां ख़ुदकुशी करे छॾींदुसि, IMF न वेंदुसि। ऐं जेसि ताईं इमरान ख़ान साहिब खे ॻाल्हि सम्झ में आई, तेसि ताईं पाकिस्तान मुआशी तौर ते तबाही वारी सूरत हाल में अची वियो। जो श्रीलंका खां पोइ असांजा जेके ख़्वाजा आसिफ़ साहिब जहिड़ा वज़ीर बि चवनि पिया त असां हुन ॻाल्हि खां अॻिते वधी चुका आहियूं ऐं मुश्किल सां मुआशी तौर ते पंहिंजनि पेरनि ते बीठा आहियूं। त हिन में त इमरान ख़ान बि पंहिंजे ज़िद ते हो। तव्हां बि चओ था त असां मतिलबु ॿाहिरि वञण ऐं कशकोल हथ टंगण,
त शहबाज शरीफ़ साहब बि तव्हांजा चाचा आहिनि, तव्हांजा अंकल आहिनि, तव्हांजी पार्टी जा वज़ीर आज़म आहिनि, तव्हांजी पंहिंजी फैमिली जा आहिनि। उन्हनि खां वञी पुछो त उहे छा पिया चवनि त भई इमरान ख़ान साहिबु जॾहिं तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो त छा विरहाइण वेंदा आहियो छा पैसा, जीअं असां ॿाहिरि वञूं पिया पैसा वठण पिया वञूं। तंहिं करे मरियम नवाज़ साहिबा, ॾिसो न, मरियम नवाज़ साहिबा जॾहिं इन खां अॻु में यानी नवाज़ शरीफ़ साहिबु उन खां पोइ मरियम नवाज़ साहिबा, शुरूआती तौर ते मरियम नवाज़ साहिबा जे हवाले सां यानी पहिरियों त उनखे आइडियल्स क्लियर करणु खपे त हीउ जेको पाणी जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो पीपुल्स पार्टी जो या पीपुल्स पार्टी, हाणे पीपुल्स पार्टी सां तव्हां इख़्तिलाफ़ कयो, हुकूमत उन खां अलॻि थियो, सॼी उमिरि इहा ई सूरत हाल रही आहे, उन सां पंजाब जे शहरनि जो या सिंध जे शहरनि जो कहिड़ो वास्तो, उन सां त पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जो वास्तो हो न। यानी इन में पंजाबी ऐं सिंधी जो मामिलो काॾों अची वियो, उंगली कटण जो काॾों मामिलो अची वियो। तव्हां हाणे हींअर इलेक्शन कैंपेन हली, तव्हां हिक ॿिए जे ख़िलाफ़ इलेक्शन कैंपेन हलाई, ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो जो त इलेक्शन कैंपेन नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत जे ख़िलाफ़ ई। तव्हां सॼी उमिरि यानी पीडीएम जेको अपोज़िशन जो इतिहाद हो, उन मां बि पीपुल्स पार्टी अलॻि थी वई, हू चवंदा आहिनि त असांखे कढी छॾियो। अॼु बि असफंदियार वली साहब जेके एमल वली साहब जेके आहिनि उहे चवनि पिया त असांखे कढी छॾियो। त तव्हां ॼाणो, तव्हांजा इतिहाद ॼाणनि, तव्हांजी अपोज़िशन ॼाणे, तव्हां सिर्फ़ु क्लियर कयो त तव्हांजो मसइलो पीपुल्स पार्टी सां आहे। पर जॾहिं तव्हां चओ था त मेरा पानी मेरी मर्ज़ी यानी सिंध वारनि सां तव्हांजो कहिड़ो मसइलो, त इन में जेको तव्हां आहे उहो तव्हां क्लियर न आहे न, इहो पीपुल्स पार्टी आहे, बिलावल भुट्टो आहे, आसिफ ज़रदारी साहब आहे, वकील आहिनि, ऐं उहे वकील यानी सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे आमिर नवाज़ वड़ाइच जे पुठियां लॻा, जंहिंजो पंहिंजो तालुक़ु गुजरांवाला सां या गुजरात सां, पंजाबी आहिनि। तंहिं करे इहो जेको मामिलो आहे उहो सिंध जी मोहबत ऐं सिंध जा अजरक वञी आमिर नवाज़ वड़ाइच खां कोई पुछे न। चलो मां तव्हां ते ई यानी मरियम नवाज़ साहिबा, यानी मरियम नवाज़ साहिबा जेसि ताईं पंजाब जी वज़ीर आला न थी हुई तेसि ताईं मरियम नवाज़ साहिबा जो कद काठ जेको आहे उहो जॾहिं मुखातिब थींदी हुई त जाखां वारिस शाह नूं, अमरता प्रीतम, वारिस शाह, ऐं उन खां पोइ डी चौक ते अची बलूचिस्तान जा मिसिंग पर्सन्स जा इहे ई जेके ख़वातीन जेके हींअर बलूचिस्तान जूं, इहे अची डी चौक ते, त उते बि मरियम नवाज़ साहिबा बि नज़र ईंदियूं हुयूं। सरदार अख्तर मेंगल सां गॾु उते बलूचिस्तान में उते जलसा कंदे नज़र ईंदियूं, सिंध जी पुलिस खे शाबाश ॾींदे नज़र ईंदियूं, शाबाश सिंध पुलिस। कैप्टन सफदर साहब जी गिरफ़्तारी जो जॾहिं वाक़ियो थियो कराची जे अंदरि, तव्हांखे यादि हूंदो। ऐं पोइ जलसनि जे अंदरि जेको मुखातिब हूंदी हुई ऐं जलसनि जे अंदरि जेका जमहूरियत जे हवाले सां वोट को इज़त हो, ऐं जॾहिं मुखातिब थींदी त मरियम नवाज़ साहिबा जा जेके जलसा आहिनि उहे ॿुधण वटा हूंदा हुआ। असां कवर कंदा हुआसीं इस्लामाबाद हाई कोर्ट जे अंदरि मरियम नवाज़ साहिबा, हर जॻह ते मरियम नवाज़ साहिबा हिते इस्लामाबाद जे अंदरि बि जलसा कंदे नज़र ईंदियूं, पर ख़ासि तौर ते कोर्ट जे अंदरि, कोर्ट खां ॿाहिरि हर जॻह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नज़र ईंदियूं। त पूरे पाकिस्तान जी फिगर तौर ते मरियम नवाज़ साहिबा जो जेको शऊर ऐं लाशऊर जे अंदरि जेको मुखातिब हूंदी हुई, त उहो उन में पूरे पाकिस्तान जी लीडर तौर ते मुखातिब थींदी हुई, घड़ी ख़ुदा बख़्श में ख़िताब कंदे नज़र ईंदी हुई। हाणे माण्हू जंहिं पॉइंट ते मौजूदु हूंदो आहे उन पॉइंट खां अॻिते उहो वरी मतिलबु ॾिसो न, जॾहिं एनएफसी अवार्ड जो मामिलो आहे त एनएफसी अवार्ड कॾहिं मक़सद 2010 खां पोइ त एनएफसी अवार्ड आयो कोन्हे, ऐं एनएफसी अवार्ड जो तज़किरो बि इन बुनियाद ते करणु, इन्वर्टेड कामा लॻाए करे करणु त आबादी के लिहाज़ से, भई मसइलो ई त आबादी के लिहाज़ से आहे न। ईअं त बलूचिस्तान चए थो त रक़बे के लिहाज़ से, ज़ाहिर आहे आबादी तव्हां वटि वधीक आहे, पैसा तव्हां वटि उन हिसाब सां, इहो चओ न त जेतिरो पैसो असांखे मिले थो एतिरो ई सिंध खे मिले थो, ईअं त कोन्हे न। पंजाब बलूचिस्तान खां पुछी ॾिसो त एनएफसी में उन्हनि खे केतिरो शेयर मिले थो, तव्हांखे केतिरो मिले थो। तव्हां इहा सूरत हाल ॾिसो त इन सॼी सूरत हाल जे अंदरि नवाज़ शरीफ़ साहब यानी कि गुज़िरियल 15-20 सालनि में नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजी हुकूमत क़ाइमु करण जे हवाले सां, ख़ासि तौर ते मां तव्हांखे लंबी तमहीद कोन थो ॿधां, पर बलूचिस्तान जे अंदरि डॉक्टर मालिक जी हुकूमत ख़तमु करे मुस्लिम लीग नवाज़ जी डायरेक्ट हुकूमत सरदार सनाउल्लाह ज़हरी जी क़ाइमु थियणी हुई, ऐं नवाज़ शरीफ़ साहब न पिया चाहिनि त मुंहिंजी हुकूमत क़ाइमु थिए। डॉक्टर मालिक जी हुकूमत उते कंटिन्यू करणु चाहिनि पिया। हासिल बिज़न जो साहब वारा पंहिंजी हुकूमत ख़तमु करण जे लाइ वञी मरी मुआदे त नवाज़ शरीफ़ साहब वटि पहुता हुआ त असां सियासतदान अमल न कंदासीं पंहिंजे एग्रीमेंट ते, त पोइ सुभाणे ॿियनि खे कीअं असां ताना ॾींदासीं। यानी नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजी हुकूमत क़ाइमु करणु न पियो चाहे। ईअं नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजी हुकूमत केपीके में क़ाइमु करणु न पियो चाहे, ऐं उते मौलाना फज़लुर रहमान साहब मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस में असांखे इहा ॻाल्हि चवंदा हुआ
त हुकूमत यानी नवाज़ शरीफ़ साहब ऐं मौलाना फज़ल रहमान साहब गॾिजी वञनि हा त उते परवेज़ खटक जी हुकूमत न थिए हा। पर नवाज़ शरीफ़ साहब चयो त हुकूमत हुजणु खपे तहरीक इंसाफ़ जी। ऐं इहा साॻी जेका कैफ़ियत आहे नवाज़ शरीफ़ साहब जी, उहा असां सेनेट जे अंदरि ॾिठोसीं, जिते मियां रज़ा रब्बानी साहब जो हुन नालो ॾिनो सेनेट जे चेयरमैन तौरु। ऐं उन खां पोइ हासिल बिज़न जो साहब इलेक्शन उतां विड़िया, पर हाराइजी विया। सादिक संजराणी खे ख़बर न आहे त कंहिं खटरायो। जॾहिं ज़िंदा हासिल बिज़न जो साहब त ज़िक्र बि कंदा त कंहिं खटरायो। त नवाज़ शरीफ़ साहब त पंहिंजो इक़्तिदार कोन चाहियो त सेनेट में मुंहिंजो चेयरमैन थिए, हिन जॻह ते मुंहिंजी हुकूमत, हुन जॻह ते मुंहिंजी हुकूमत। पर जे NFC अवार्ड तहत ई हिसाब किताब करणा आहिनि त पोइ त तव्हांखे सॼे मुल्क जो हिसाब ॾियणो पवंदो न। जिते जिते बि तव्हांजी हुकूमत रही आहे, भली साल रही आहे, 2 साल रही आहे, सिंध में बि रही आहे माज़ी में, त पोइ जॾहिं विफ़ाक़ में बि तव्हांजी हुकूमत हुजे, बलूचिस्तान में बि तव्हांजी हुकूमत हुजे, तव्हांखे बि त हींअर साल बि न थियो आहे, 1.5 साल बि न थियो आहे। त पोइ जॾहिं तव्हां पंहिंजनि इन 1.5 साल 2 साल जी हुकूमत जे हवाले सां चओ था त असां पंजाब में एतिरो कमु, त जिते 2 साल तव्हांजे ई वज़ीर आला, तव्हांजो ई वज़ीर आला नवाज़ शरीफ़ साहब तंहिं ज़माने में पाण वज़ीर आज़म हुयो, त पोइ उते नतीजो माण्हू जेकॾहिं तरक़ी न थी आहे त उहे उतां जा वोटर नतीजो कंहिंखां घुरनि, कंहिंखां पुछनि त भई तरक़ी छो न थी आहे। हाणे मिसाल तौरु मरियम नवाज़ साहिबा, तव्हां जेकॾहिं वज़ीर आला न हुजो आहे, तव्हांजी जॻह ते को ॿियो वज़ीर आला तव्हांजी पार्टी मां को हुजे हा, त पोइ उहो जवाब वठण जे लाइ वरी छा कंहिंखां पुछे हा। मतिलबु उहो ज़ाहिर आहे त नवाज़ शरीफ़ साहब खां ई पुछे हा न। त हींअर जेकॾहिं तव्हांजी हुकूमत जो बिल फर्ज़, मां माज़ी में वञी थो ॻाल्हायां, त बलूचिस्तान में वज़ीर आला तव्हांजो हुजे, त उतां जा माण्हू कंहिंखां पुछंदा त असांजी कारकर्दगी जेका आहे उहा बहितर थी या न थी, या NFC अवार्ड त पैसो मिलियो त काॾे वियो, त इन सवाल जो जवाब त तव्हां ॾियो न। जेकॾहिं माज़ी में तव्हांजी हुकूमत रही आहे, कॾहिं बि सिंध में जेकॾहिं तव्हांजी हुकूमत रही हुजे, त पोइ उन जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब वज़ीर आज़म हुआ, त पोइ त हिसाब किताब तव्हांखे बि ॾियणा। तव्हां इहो त ॿुधायो था, अॼु बि उते वञी ॿुधाइनि पिया त जी कराची में अमुन असां करायो, हीअ असां करायो, त पोइ उते जेके मोटर वे ठहनि था, उहे सिंध में जेको विफ़ाक़ी स्कीमूं आहिनि उहे सवाल बि कनि था, उते बि सवाल थियनि था। पर ॻाल्हि जो मक़सदु इहो कोन्हे, मक़सदु इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहब हाणे किथे बीठा आहिनि, पंहिंजी हुकूमत क़ाइमु करण जे हवाले सां का दिलचस्पी उन्हनि अख़्तियार न कई, पर उन्हनि चयो त हासिल बिज़न जो साहब जी हुकूमत हुजे, क़ौम परस्तनि जी हुकूमत हुजे। महमूद ख़ान चकज़ई साहब उन जे पासे में नज़र ईंदा हुआ, ऐं अॼु जेका शहबाज़ शरीफ़ साहब जी हुकूमत आहे, तव्हांजी हुकूमत आहे, नवाज़ शरीफ़ साहब असेंबली में नज़र ई नथा अचनि। जंहिं दौर में पाण वज़ीर आज़म हूंदा हुआ, तंहिं दौर में तव्हां उन्हनि जे इर्द गिर्द ॾिसो, मतिलबु तव्हां इहा ॻाल्हि ॾिसो त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थियूं, त नवाज़ शरीफ़ साहब अस्पताल में मौजूदु हुआ, पंहिंजे माज़ी जे समूरे इख़्तिलाफ़नि खे छॾे करे मीसा खे जमहूरियत क़ाइमु करण लाइ बेनज़ीर साहिबा दुबई पहुतियूं। तव्हां त आई विटनेस हूंदव, ऐं उहे पुराणा इंटरव्यू खणी नवाज़ शरीफ़ साहब जा ॿुधो त नवाज़ शरीफ़ साहब छा पिया चवनि त जेके मुंहिंजा दोस्त हुआ, मुंहिंजा गॾु रहंदड़ जेके हुआ, उहे छॾे विया, पर बेनज़ीर साहिबा समूरा इख़्तिलाफ़ ख़तमु करे सऊदी अरब पहुती। ऐं पोइ उन खां पोइ शानदार किरदार तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ़ साहब ऐं मोहतरमा जो। ऐं उन खां पोइ जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब लाड़काणे गड़ी ख़ुदा बख़्श पहुता, त नवाज़ शरीफ़ साहब सां माण्हू गले लॻाए करे रोई रहिया हुआ, चई रहिया हुआ त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थी वई। ऐं नवाज़ शरीफ़ साहब जा ख़िताब ईअं नज़र ईंदा हुआ त ॼण त सिंध जा माण्हू नवाज़ शरीफ़ साहब सां मुखातिब थींदा हुजनि त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी चुकी आहे, त इन जो जेको प्लान आहे उहो तव्हांखे करिणो आहे, सियासी तौर ते मक़सदु आहे। तिन क़िस्म जा यानी सिंध जी अवाम त इहो त कोन यादि रखियो त 90 जी ॾिहाई में छा जेका सूरत हाल हुई। तंहिं करे हाणे जेको कद काठ नवाज़ शरीफ़ साहब जो सियासी कद काठ पूरे पाकिस्तान जी सतह ते ठहियो आहे, समूरी तकलीफ़, समूरी जलावतनी, जेल काटे करे सभु कुझु ॾिसण खां पोइ, ऐं ख़ुदि जेको तव्हांजो वारिस शाह, अजा खां वारिस शाह नूं वारो जेको सफ़र आहे, हाणे उहो तव्हां काथां जो सफ़र, काथां जी जेका लेवल आहे, ऐं ॿुधंदड़नि जी बि जेका टेस्ट आहे, उन्हनि जी जेका ज़हननि में जेका तव्हांजी फिगर आहे पाकिस्तानी शख़्सियत जे हिसाब सां, हाणे किथे वारिस शाह किथे रज़ी दादा। उन करे असांजो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं तव्हांजो जेको आहे उहो सियासी इतिहाद, उहो PDM में गॾु आयो बि ऐं PDM में न आयो बि। इहो त असां PDM जॾहिं बि PDM जो इजलास थींदो हो त असां वञी चवंदा हुआसीं त
असांखे चवंदा जी असां PDM में न आहियूं, पीपुल्स पार्टी वारा चवंदा, ऐं तव्हांजी तरफ़ ईंदा हुआसीं त तव्हां बि चवंदा हुओ त PDM जो हिसो न आहे पीपुल्स पार्टी। तंहिं करे अॼु हुकूमत में आहियो त हुकूमत में न आहियूं बि ऐं हुकूमत में न आहियूं बि, ऐं पाण में सियासी तौर ते वठ वठां बि लॻी पई आहे। तव्हां तंहिं करे सियासी जेको तनाव आहे उनखे तव्हां बिल्कुलु पंहिंजे हवाले सां क्लियर जीअं तव्हांजो नज़रियो सम्झ में तव्हांखे अचे थो उहो पॉलिटिक्स कयो। पर किथे वारिस शाह, किथे अमरता प्रीतम, किथे रज़ी दादा। थोरो असांजी गिला ऐं असांजो जेको शिकवा आहे उहा इहा शिकवा कंहिं ॿी पार्टी खां, को NFC खां, को अरिड़हीं तरमीम खां, ॿियनि मामलनि खां न आहे। यानी किथे तव्हां पाकिस्तान जी शख़्सियत तौरु मुखातिब थियो पिया, जेका असांजी शिकवा इहा आहे त उन सतह ते अची करे, छो जो पाकिस्तान जा समूरा सिंध जा माण्हू तव्हांखे ॿुधणु चाहिनि था, बलूचिस्तान जा माण्हू तव्हांखे ॿुधणु चाहिनि था, नवाज़ शरीफ़ साहब खे ॿुधणु चाहिनि था। किथे वारिस शाह, अमरता प्रीतम, किथे रज़ी दादा।